मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जेके माण्हू आउट ऑफ द कंट्री यानी ॿाहिरि मुल्कनि में रहनि था, कई साल रहनि था, हालांकि शादीशुदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? ॿाहिरि मुल्कनि में जेकॾहिं कोई बि बंदो रहे थो, शादीशुदा आहे, 3-4 साल 5 साल घणो टाइम रहे थो, हे बिल्कुलु जेको आहे इहो ग़लति कमु आहे, बिल्कुलु ग़लति कमु आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़मानो हुयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं राति जो जेको चौंकी ॾियनि पिया, चौंकी ॾींदे ॾींदे हिकिड़े जेको न घर खां अजीब आवाज़ु ॿुधऊं, हिकिड़े घर खां अजीब आवाज़ु ॿुधऊं, अरबी में हिकिड़ो शेर ॿुधऊं, उन जंहिंजो मतिलबु आसान मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त उहा औरत घर जे अंदरि बिल्कुलु अकेली हुई। उन ॻाल्हि इहा कई त जेकॾहिं मूंखे अलाह जो ख़ौफ़ न हुजे हा, जेकॾहिं मूंखे अलाह जो ख़ौफ़ न हुजे हा त हे मुंहिंजी जेकी खट आहे न, इहा मुंहिंजी खट आवाज़ु करे आहे, इहा मुंहिंजी खट आवाज़ु करे आहे। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला छलांग लॻाई घर जे अंदरि, त मथां ॾिसां ॿियो को मर्द त न आहे, छलांग जीअं लॻाई, हिन खां बाद में ॾिनी औरत, चए तूं हे अशार कीअं थी चढ़ी? चए साईं तव्हां जेको आहे मुंहिंजो मुड़ुसु तव्हां जिहाद में माण्हू मोकिलियो आहे, मुंहिंजे मुड़ुस खे 4 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे, हालांकि मुंहिंजी नई शादी थी आहे, मुंहिंजी शादी थी आहे, नेठि मां बि औरत आहियां, मां पंहिंजे मुड़ुस खां ज़्यादा परे नथी रही सघां। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला घर विया, घर वञण खां बाद में पंहिंजी घरवारी खां पुछा कयूं त औरत पंहिंजे मुड़ुस खां परे केतिरो टाइम घटि में घटि गुज़ारे सघे थी, वधि में वधि, घटि में घटि न, ज़्यादा में ज़्यादा परे केतिरो टाइम गुज़ारे सघे थी? इहा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु तहक़ीक़ कराई त घरवारी जवाबु ॾिनो त घटि वधि में वधि औरत पंहिंजे मुड़ुस खां 4 महीना परे रही सघे थी, इन खां बाद में औरत नथी रही सघे। हे 5-5 साल 6-6 साल कोई बि जेकॾहिं बंदो आहे न, हे कमु साईं ग़लति कमु आहे।